कादन साडा सत खैर थींदई इया वांदो वेहण सही नाहे तो जो हथ पैर भी हण। वाह पुटड़ी वाह, मुखे का टकनी जी बीमारी थी पई आहे जो हथ पैर हणा। मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई। चाचा जने ते भी अरे बाबा मां के बात नाया चेरे के बात नहीं ते के बात जो पुट रही ने बाबा मां मानू जो पुटराया पहले तो हम को सा काटो। अदा कादन मुखे ते हिन जो आवाज बुदल तो लगई। ॾिस सुगड़ मुके सुञातो आहे, इश्क वगैरह ना है, बस इहो तो प्यार आहे जेको सुगड़ महसूस कयो आहे। बाजाई वजी जान छडाए डेढ़ जिन्नो थई। मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई, मश्किरन जो बोट थई। अरे अब्बा गुल्लू पुट खेलता माई बादी दीदी जो पर ये घट मत ॻाल्हायो थी। कहीं भी कुछ कोन चयो आहे, मुंहिंजो बूटी अहिड़ो आहे ॼणो हेलमेट जे मथां ट्रैक्टर चढ़ी वियो आहे। हा साईं, आयो त खानदानी निभागा पर इहा ॿी ॻाल्हि आहे जो पाण खे सिभागा था सम्झो। अड़े मियां शाबाश आहे मूंखे जो तो जड़े फाटल लाउड स्पीकर के पाजी महक जड़ी सुहिणी सुरीली असल वीवीआईपी दिए ॾिनी अथव। गुलिये जो नालो न खण, उन मूंखे एतिरा त सूर ॾिना आहिनि, एतिरा त सूर ॾिना आहिनि जो मां घणे घणे थकिजी पियो आहियां। अंग खुटी था वञनि पर गुलिये जा सूर नथा खुटनि। इहा गुली खानदानी बेवफा आहे। पर बस मोजी धीअ ते तूमत न हण। अड़े मोजी धीअ मुड़स तो मटाए सके थी पर बेवफाई नथी करे सके। हलू तुझी धीअ बेवफा है हा, हूअ मूंसां कॾहिं बि वफा नथी करे सके। इन जे करे मां खुदकुशी करण जो उसूली फ़ैसिलो करे छॾियो आहे। अड़े वञी मर, तोखे कंहिं रोकियो आहे? वञी खुदकुशी कर, हल वञ। पोइ मां त खुदकुशी करण वयुसि न पे पर ॿाहिरि टोनीअ जो कुतो वेठो आहे, न त मूंखे मरण खां ख़ौफ़ थोड़ी थींदो आहे। ख़बरदार गुलड़, अड़े गुलिये जी सची मोहब्बत जो कदुर कर कदुर। सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।